तवानाई वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह वाबडा सेप्को जे आरटीसी ट्रेनिंग सेंटर जो इफ्तिताह कयो ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली चोरी खे रोकण में आरटीसी सेंटर ट्रेनिंग सेप्को ऐं हेस्को जो भरपूर मदद ॾींदो। सिंध हुकूमत बिजली चोरी रोकण में इदारनि सां सहकार कंदी, इदारनि खे बि मज़बूत कंदासीं। सैयद नासिर हुसैन शाह वधीक चयो त असां केपीके जी वॾे वज़ीर वांगुरु न भड़कियूं न हणंदासीं ऐं न ई अहिड़ी हरकत कंदासीं जेको को हू करे पियो। असां अहिड़ा न आहियूं। सैयद नासिर शाह चयो त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते कमु करे रहियो आहे ऐं आवाम खे सहूलियतूं फ़राहम करे पियो। सिंध में 20 लख घरनि खे बिजली नाहे, सोलर पैनल ॾींदासीं। सूबाई वज़ीर चयो त सखर बैराज केतिरा ई साल अॻु पंहिंजो मुदो पूरो करे चुको आहे। सिंध हुकूमत सखर बैराज खे बचायो आहे। सखर बैराज जो कमु तमामु जल्द मुकमल कयो वेंदो। उन मौक़े ते सेप्को सईद अहमद दावज ऐं चेयरमैन बीओडी सेप्को आगा लाल बख्श चयो त हिन ट्रेनिंग सेंटर ज़रिए सेप्को जे मुलाज़मनि जी सलाहियत में इज़ाफ़ो थींदो। बिजली चोरी खे रोकण ऐं बिजली सार्फिन खे सहूलियत ॾियण लाइ कस्टमर सेंटर क़ाइमु कया पिया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची